नाज़रीन, ઠકરાઠો जे ॻोठ सावण सोढड़ो में नौजवान बीमारीअ जे विसरे ते इलाज लाइ कंहिं मसीहा जो मुंतज़िर आहे ऐं गुरबत सबबि इलाज खां महरूम आहे। उन हवाले सां ॾिसूं था ઠકરાઠો मां अरबेलो महतम जी ही रिपोर्ट। जी तो असां मौजूद आहियूं ઠકરાઠો ॻोठ सावण सोढड़े में, जिते पोरिया जो नौजवान पुटु आहे पेट जी पुरअसरार बीमारी में मुब्तला थी वियो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। असांखे वसियत न आहे हिकिड़ी चईनि जेतिरी असां को अटो वठी खाऊं, का शइ न रही आहे, कुझु बि न रहियो आहे। असां बसि हाणे अलाह खे यादि करे वेही रहिया आहियूं घर। तव्हांखे वारो पुट मां जो इहो वॾो इहो कमाइण वारो इहो करण वारो इहो असांखे वसियत बि न आहे। हुकूमत का महिरबानी करे असांखे पुट उथाए ॾियनि। हाँ, असां गरीब मिसकिन इलाज कराए थकी पिया आहियूं, कोई इलाज नथो थिए लॻे। मैं भी कुकुरारो आहे, कमाईंदो मां ऐशो मां कंदो मां। ॿियो साल आहे किरी पिया, असां घर में अटो कोन्हे, जेको माल मिल्कियत खपायूं हाणे राति जो खाऊं त ॾींहं वेठा आहियूं। ऐं मुतालो जेको सड़ी सघी मां मदद कयो। मैंने ॿियो साल आहे बीमार पिया, मूंखे वसियत कोन रही आहे। दवायूं कराए मां मुल्क भॻी हाल काथे छड़ो कराची कोन पुगी, बाक़ी मां मुल्क भॻी मुंहिंजे बचे जी काथे नथी मूंखे को सिद्ध अचे। मां ग़रीब आहियां, को इन बिलावल जे सदके इन जे में मां कयो का मदद कयो। मां ग़रीब आहियां, मां वटि न अटो न अन्न न पिसु, जवानियूं धीअ वेठियूं नी जवान पुट आहे मुंहिंजो। इहो किरी पिया कुराड़ मुड़ुस आहे मुंहिंजो केरु करे। मुंहिंजो पुटु घुमण जहिड़ो अचे, मुंहिंजे पेट सुॼी थो वञे, पुट खे पेशाब में रत थी अचे। मुंहिंजे पुट जा हथ पेर सुॼी था वञनि, उथी वेही कोन थो सघे। अन्न पाणी मुंहिंजे पुट छॾे ॾिनो आहे, खाई पी कोन थो सघे। इहा ख़ुदा वास्ते तव्हांखे इहा पार ते मुंहिंजी ख़ुदा करो, इहा मां सां तव्हां मदद कयो, मूंखे जेको आहे त मूंखे पुट उथाए ॾियो। पियो आहे बीमार थी पियो आहे, गुलाम क़दर न अथसि। पीउ अमीर बेको अथसि, पीउ ग़रीब अथसि, जॾड़ो अथसि। भाउ हिकिड़ो आहे कमाइण वारो जेको आहे, इहो पीर किरी पियो आहे। असांजो मुंहिंजो भाइटियो असांजो चवंदा त 2 साल थिया आहिनि बीमारी में आहे, खट वरिती अथसि, खाधो पीतो बंदि थी वियो अथसि, पेशाब में रतो, हथ पेर सुॼी था वञनि, पेट अफरी थो वञे। असां ग़रीब आहियूं, असां जेको माल हुयो ॿकरी हुई लेली हुई विकिणी, साल असांजो किरी पियो आहे। कमाईंदड़ो हॾ न हणंदड़ो असांजो किरी पियो आहे। असां हाणे लोलो खाऊं था, असां पेट खाऊं था, राति वेठा राति खाऊं था ॾींहुं वेठा। मुंहिंजो भाइटियो आहे गुलाम क़दर नाम अथसि। अमीर बख़्श जो सोढड़े जो काको 2 सालनि खां मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुस्तविल आहे, जेको इलाज लाइ परेशान आहिनि। हुन वटि वसो अहिड़ो न आहे जो हुनजो इलाजु करणु, उहो पंहिंजे घर जे ख़र्चनि में पूरा आहिनि। तव्हां ॾिसो था एॾी महांगाई लॻी पई आहे, उहो पंहिंजो घर जो गुज़रान कनि जा हिन ग़रीब जो इलाजु कनि। उन करे तव्हांखे अपील था कयूं, वसवान खे अपील था कयूं, हिन ग़रीब जो इलाजु कराए, हिन जी ज़िंदगी बचाई वञे ऐं हिनखे सुठे तरीक़े सां कंहिं सुठी अस्पताल में इलाजु करायो। हे ग़रीब आहे, हिन जो कोई वस न आहे ॿियो जेको हे पंहिंजो इलाजु कराए सघनि। हिन वटि जेको माल मिल्कियत हुई खपाए छॾनि। बसि सिर्फ़ु इहो ई काके जी ज़िंदगी लाइ परेशान आहिनि। राति ॾींहंनि जो इहो ई आहे। पीर फ़क़ीर जेका बि हुया उन घुमी फिरी मोटी अची पंहिंजे घर वेही रहिया आहिनि। ख़ुदा हिन जी मदद कयो, जेको तव्हांखो थी सघे। वसवान खे बि अपील था कयो, हिन जो इलाजु करायो। कैमरामैन करम अली मातम सां गॾु अरबेलो मातम, KTV न्यूज़ ઠકરાઠો।